अस्सलामु अलैकुम स्टूडेंट्स। अॼु असां 6वीं क्लास जी जनरल साइंस जे कुझु MCQs जी स्टडी कंदासीं। पहिरियों असांजो MCQs आहे, हवा हिकु देश आहे, मिलावत या मुरकब। हवा हिकु मिलावत आहे। माहौल जा जानदार हिसा देश आहिनि। माहौल जा जानदार हिसा टे आहिनि: प्रोड्यूसर, कंज्यूमर ऐं डीकम्पोज़र। ॿूटा ऐं जानवर साह खणण लाइ देश इस्तेमालु कंदा आहिनि। ॿई जानदार ऑक्सीजन साह खणण में इस्तेमालु कंदा आहिनि। क्वेश्चन नंबर 4 आहे, जेके पंहिंजो खाधो पाण तयारु कनि त उनखे चइबो आहे, यानी जेके जानदार पंहिंजो खाधो तयारु कंदा आहिनि उन्हनि खे प्रोड्यूसर या कंज्यूमर, उन्हनि खे प्रोड्यूसर चइबो आहे। रोशनाई तरकीब लाइ गैस ज़रूरी हूंदी आहे। रोशनाई तरकीब खे फोटोसिंथेसिस चइबो आहे। प्लांट जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजो खाधो ठाहिण लाइ रोशनाई तरकीब कंदा आहिनि। उन लाइ जेको घुर्बल गैस हूंदी आहे, ऑप्शन आहिनि 2, ऑक्सीजन, कार्बन डाइऑक्साइड। सही जवाबु आहे कार्बन डाइऑक्साइड। कार्बन डाइऑक्साइड गैस खे इस्तेमालु करे रोशनाई तरकीब जो अमल करे हू पंहिंजे लाइ खाधो तयारु कंदा आहिनि। क्वेश्चन नंबर 6 आहे, जेको जानवर ॿूटा खाए उनखे चइबो आहे प्राइमरी कंज्यूमर, सेकेंडरी कंज्यूमर। उनखे चइबो आहे प्राइमरी कंज्यूमर। जेको जानवर ॿूटा खाए उहो प्राइमरी कंज्यूमर आहे। जेको प्राइमरी कंज्यूमर खाईंदो उहो वरी सेकेंडरी कंज्यूमर हूंदो। क्वेश्चन नंबर 7 आहे, माहौल जा गैर जानदार हिसा आहिनि 4 या 5। माहौल जा गैर जानदार हिसा 5 आहिनि: हवा, पाणी, रोशनी, टेम्परेचर ऐं मिटी। इकोसिस्टम देश आहिनि। इकोसिस्टम असांजा 2 या 3 आहिनि: दरियाई इकोसिस्टम, सामूंडी इकोसिस्टम ऐं खुश्की वारो इकोसिस्टम। सवाल नंबर 9 आहे, ॿूटनि ऐं जानवरनि जी निशोनिमा जो अहम जुज़ो आहे नाइट्रोजन, आर्गन। नाइट्रोजन सही जवाबु आहे। नाइट्रोजन गैस आहे जेकी ॿूटा पालण वारनि ॿूटनि में बैक्टीरिया हूंदा आहिनि, जेकी नाइट्रोजन गैस खे नाइट्रेट्स जे कंपाउंड में चेंज कंदा आहिनि। पोइ वरी ॿूटा वरी उन नाइट्रेट्स खे प्रोटीन हासिलु कंदा आहिनि नाइट्रेट्स मां। जानवर सिधी तरह नाइट्रोजन गैस खे यूज़ न करे सघंदा आहिनि। जानवर ॿूटनि खे खाद खुराक बणाए उन्हनि मां या प्रोटीन हासिलु कंदा आहिनि। सवाल नंबर 10 आहे, क्लोरोफिल खाल में मौजूदु हूंदी आहे, फंजाई, ॿूटा। क्लोरोफिल साओ मादो हूंदो आहे जेको प्लांट यानी ॿूटनि में मौजूदु हूंदो आहे। सवाल नंबर 11 आहे, फिज़ा जी मथीं सतह ते हूंदो आहे, यानी वायुमंडल। फिज़ा खे असीं वायुमंडल चवंदा आहियूं। उन जी मथीं सतह ते ओज़ोन या ककर ओज़ोन हूंदो आहे, यानी ओज़ोन जो हिकु तह हूंदो आहे। धरतीअ जी चौधारी हवाउनि जो हिकिड़ो वॾो तह आहे। उन मथे तह खे ओज़ोन चइबो आहे। जीअं ओज़ोन जेको हूंदो आहे सिज जे किरणनि खे सिधो ज़मीन ते अचणु ॾींदो आहे, उतां रिफ्लेक्ट थी करे हेठि ईंदा आहिनि। जेकॾहिं ओज़ोन तह न हूंदो त इहे सिज जा किरण सिधा किरंदा ऐं असांजी ज़मीन गरम थी वेंदी ऐं असीं उते ज़िंदा न रही सघंदासीं। सवाल नंबर 12 आहे, सार्फिन जा क़िस्म आहिनि। सार्फिन खे असीं कंज्यूमर चवंदा आहियूं। उन्हनि जा कंज्यूमर जा 2 क़िस्म आहिनि, हिकिड़ो प्राइमरी कंज्यूमर, ॿियो सेकेंडरी कंज्यूमर। क्वेश्चन नंबर 13 आहे, मैदनी खुराक आहे। मैदनी खुराक बायोटिक आहे या अबायोटिक आहे? मैदनी खुराक अबायोटिक आहे। क्वेश्चन नंबर 14 आहे, सिज मां शुआ निकिरंदा आहिनि, गामा, अल्ट्रा वायोलेट।
सिज मां अल्ट्रा वायलेट शुआ निकिरंदा आहिनि जेके तमामु नुक़सानकार हूंदा आहिनि। ओज़ोन तह जे करे अल्ट्रा वायोलेट शुआ सिधी तरह ज़मीन ते न पुॼंदा आहिनि। उनजे करे ओज़ोन तह जेको आहे असांजी ज़मीन खे महफ़ूज़ कंदो आहे। मादो डेश हालतुनि में मिले थो। मादो असांखे 3 या 4 टिनि हालतुनि में मिलंदो आहे। नहरो पाणियाठ गैस। क्वेश्चन नंबर 16 आहे हल्के में हल्को अंसर आहे ऑक्सीजन हाइड्रोजन। हल्के में हल्को अंसर हाइड्रोजन आहे। हाइड्रोजन हिकिड़ी गैस फॉर्म में हूंदो आहे जेको जंहिंसां फूकणा फूकिया वेंदा आहिनि। क्वेश्चन नंबर 17 आहे ज़मीन जे चौधारी अटकल डेश किलोमीटर ताईं हवा जो तह ढकियल आहे। यानी असांजी ज़मीन जे चौधारी जेको तह आहे जंहिं ढकियल आहे उनजी केतिरी माप आहे 485 किलोमीटर या 480 किलोमीटर। सही जवाबु आहे 480 किलोमीटर जो तह ज़मीन जे चौधारी। असांजी ज़मीन 480 किलोमीटर जे थुल्हे तह सां ढकियल आहे। 18 आहे अंसरनि जा अहम ग्रुप आहिनि। अंसरनि जा 2 अहम ग्रुप आहिनि मेटल ऐं नॉन मेटल। मेटल उहे हूंदा आहिनि जंहिंमां असांजी गर्मी ऐं बिजली गुज़री सघंदी आहे। यानी असांजो एल्यूमिनियम आहे आयरन आहे इहे असांजा मेटल आहिनि। ऐं नॉन मेटल जेके आहिनि उहे तक़रीबन असांजूं गैसियूं आहिनि कोयलो आहे ऐं गिंदरफ़ आहे इहे असांजा नॉन मेटल आहिनि। सवाल नंबर 19 आहे लूण जो कीमियाई फार्मूलो आहे सोडियम कार्बोनेट सोडियम क्लोराइड। सोडियम क्लोराइड लूण जो कीमियाई फार्मूलो आहे। हवा में ऑक्सीजन जो मिक़दार आहे 21% 25%। हवा में ऑक्सीजन असांजी 21% हूंदी आहे ऐं हिकु बालिग इंसान रोज़ानो 15 किलोग्राम ऑक्सीजन यूज़ कंदो आहे। वधि में वधि जेकी ऑक्सीजन असांखे मुहैया कंदा आहिनि उहे एलजी कंदा आहिनि ऐं एलजी जेके आहिनि उहे दरिया में हूंदी आहे ऐं समुंड में बि हूंदी आहे। प्लांट बि असांखे ऑक्सीजन मुहैया कंदा आहिनि पर वधि में वधि असांखे एलजी ऑक्सीजन मुहैया कंदी आहे। कार्बन खाल आहे यानी डेश आहे कोयलो काठ। कार्बन असांजो कोयलो आहे कोयले खे असीं कार्बन चवंदा आहियूं। इन ई कोयले मां असांजो जेको डायमंड हूंदो आहे उहो कार्बन यानी कोयले मां ई असांजो निकिरंदो आहे। यानी डायमंड बि हिकु क़िस्म जो कार्बन आहे। नाइट्रोजन जो कीमियाई फार्मूलो आहे। नाइट्रोजन जो कीमियाई फार्मूलो आहे N या N2। नाइट्रोजन जो कीमियाई फार्मूलो N2 आहे। गैस ॿरण में कमु ईंदी आहे O2 CO2 यानी ऑक्सीजन O2 असांजी ऑक्सीजन गैस आहे ऐं हीअ असांजी कार्बन डाइऑक्साइड गैस आहे। जॾहिं काई बि शइ ॿरंदी आहे उन में जेकी असांजी हेल्प कंदी आहे उहा असांजी ऑक्सीजन गैस हेल्प कंदी आहे। इहे असांजा कुझु क्वेश्चन हुया 23 क्वेश्चन असां हिन वटि सिखिया आहिनि। इनशाला नेक्स्ट वीडियो में जेके बक़ाया क्वेश्चन आहिनि उहे बि असां सिखंदा